एक बादशाह जी बादशाही में एक गरीब माण्हू रहंदो हो। गरीब माण्हू हिकु चकर ॼार खणी वियो वञी हिकु पाणी में हयईं ऐं अलाह खे चवणु लॻो त या अलाह साईं 2-3 ॾींहं थी विया आहिनि, मुंहिंजी ॼार में मुंहिंजी ज़ाल में मच्छूं फासनि कोन थियूं। ऐं ग़रीब माण्हू मुंहिंजो सॼो गुज़र सफ़र इन मच्छियुनि ते आहे। जेकर मुंहिंजी ॼार में इहे मच्छूं वग़ैरह न फासंदियूं त आउं मुंहिंजो गुज़र सफ़र कीअं हलाईंदसि। या अलाह साईं, अॼु मुंहिंजे ॼार में मुंहिंजे ज़ाल में मन काफ़ी जाम मच्छूं फासनि त जीअं आउं वञी मार्केट में उहे मच्छूं विकिणी पंहिंजे घर जो सामान सीधो वठी अचां। हाणे ईअं ई तोकल करे रछ जीअं अंदरि उन पाणी में हयईं। काफ़ी टाइम झले बीठो, सुबुह खां वठी शाम थी वई, पर हिन मुआणे जी ॼार में ज़ाल में का बि मच्छी न फाथी। हाणे सुबुह खां वठी शाम थी वई, हीउ वीचारो मायूस ऐं उदास परेशान थी वियो त मुंहिंजी ॼार मुंहिंजे ज़ाल में अॼु का मच्छी फाथी कोन्हे। हाणे उतां मायूस थी उदास थी राति थियण वारी हुजे, मोटी सिधो पंहिंजे घर आयो, मुंहुं हिन जो लथो पियो हुजे। हाणे मुआणे जी हिकिड़ी ज़ाल हुई, औलाद ॿार बचो अञा केर बि कोन हो। माई जॾहिं ॾिठो सो चवणु लॻी मुआणे खे त ॻाल्हि ॿुध, अॼु सफ़ा मुंहुं लटकाए वियो अची, ख़ैर तोसां? सो हिते मुआणो कुछो बि कोन। सो हिते माई सम्झी वई त छा ॼार में ज़ाल में अॼु बि मच्छूं कोन फाथियूं छा। सो हिते मुआणो चवणु लॻो त हा, अॼु बि ख़ाली हथे ईअं वरी आयो आहियां। सो माई चवणु लॻी त ख़बर कोन्हे अलाए छा थी वियो आहे, 2-3 ॾींहं थी विया आहिनि, ॼार में ज़ाल तुंहिंजे में मच्छूं फासनि ई कोन थियूं, पंहिंजो गुज़र सफ़र सॼो इन्ही ते आहे। हाणे घर में सामान वग़ैरह बि आहे कोन, हाणे त माॻे बुख मरंदासीं। तो हाणे नेठि मुआणो बि वधीक न ॻाल्हायो, ख़ैरनि जो उहा राति जीअं तीअं करे हिननि गुज़ारी। सुबुह जॾहिं थियो, वरी बि अलाह ते तोकल करे हीअ रछ उहो खणी, ॼार खणी, ज़ाल उहो खणी आयो मच्छूं झलण जे लाइ। वरी चवणु लॻो त अॼु मन मच्छूं को फासनि। सो हाणे उहो ॼार उहो ज़ाल उन पाणी में हिन हयो। सो हाणे हयो, काफ़ी टाइम इंतज़ारु करणु लॻो। नेठि ॼार उहो ज़ाल जेको हिन वारो रछ जेको हो सो हेठि ॿुॾणु लॻो, तमामु जाम ॻरो थी। सो हाणे हिते हिन मुआणे जे चहिरे ते रौनक अची वई। सो चवणु लॻो त अॼु ॼार में हिन ज़ाल में कुझु न कुझु फाथो आहे। तो हाणे जीअं छिके खणी कढे त मच्छूं हुन में हुजनि ई न, विचां हिकिड़ो तमामु वॾो ॾेॾर हुजे। सो हिते माण्हू चवणु लॻो त अलाए छा थी वियो, मच्छूं वग़ैरह त अॼु फाथियूं कोन, हाणे मथां शाम बि थियण वारी आहे ऐं सिर्फ़ु हिकिड़ो ॾेॾर ई फाथो आहे। ॾेॾर बि तमामु वॾो हुजे, अखियूं तमामु उनजूं चमकीलियूं हुजनि, सो ॾेॾर तमामु वॾो हुजे। सो हाणे मुआणो चवणु लॻो, पोइ हाणे हीअं थो करियां, हिन ॾेॾर खे खणियो थो वञा मार्केट में, मन को न को वठे, मच्छूं त उहे कोन फाथियूं आहिनि। जे अगरि को अहिड़ो शौक़ीन हुजे हिन ॾेॾर खे वठे, तमामु वॾो नायाबु ॾेॾर आहे ऐं पोइ मूंखे कुझु पैसा वग़ैरह मिली वेंदा त जीअं आउं पंहिंजे घर जो सामान सिधो वठंदा। हाणे हीउ मुआणो खईं उन ॾेॾर खे, सिधो आयो मार्केट में। हाणे ॾेॾर रखी उते वांक ॾियणु लॻो त ॾेॾर वठो, ॾेॾर वठो, पर कंहिं माण्हू बि हिन तवजा कोन हो। माण्हू चवणु लॻा त हीउ ॾेॾर विकिणे पियो, ॾेॾर ई केरु वठंदो। तो नेठि अची सिॼु लहण वारो थियो, हिन खां उहो ॾेॾर कंहिं बि कोन वरितो। हीउ उहो ॾेॾर खणी सिधो आयो पंहिंजे घर। तो चवणु लॻो त हिकिड़ो ॾेॾर फाथो रछ में, उहो बि कंहिं वरितो कोन। तो खणी आयो ऐं हिनजी ज़ाल ॾिसणु लॻी ऐं चवणु लॻी त छा अॼु बि मच्छूं कोन फाथियूं। तो हीउ चवणु लॻो त न, मच्छूं अॼु कोन फाथियूं रछ में, बाक़ी हिकिड़ो ॾेॾर फाथो हो, तमामु वॾो ॾेॾर आहे, सो इहो आउं खणी आयो आहियां। तो माई चवणु लॻी त भला हिन ॾेॾर खे पाण हिते घर में रखी छा कंदासीं, वञी या तूं खणी मार्केट में वञी विकिणी अची या 2-3 रुपया मन मिली वञनि हा, को अहिड़ो शौक़ीन वठे हा हिन ॾेॾर खे। सो हिते मुआणो चवणु लॻो त बिल्कुलु तुंहिंजी ॻाल्हि सही आहे, ऐं हिन ॾेॾर खे खणी मार्केट में बि वियो हुअसि, पर उते बि कंहिं कोन वरितो। हीउ तमामु वॾो ॾेॾर आहे, मूं सोचियो त केरु न केरु वठंदो, पर कंहिं बि कोन वरितो। ऐं वापसी हिन खे खणी आयो आहियां। माई चवणु लॻी, पोइ तूं हीअं कर, हीउ ॾेॾर तमामु वॾो आहे, तूं हीउ ॾेॾर खणी वञ पाण वारे बादशाह ॾांहुं, जेको पंहिंजे मुल्क जो बादशाह आहे, ॾेॾर खणी वञो ॾांहुं, तो बादशाह उहो ॾेॾर वठंदो। सो हिते मुआणो चवणु लॻो पंहिंजी ज़ाल खे त ॻाल्हि सही कई थी, खणियो थो वञा बादशाह ॾांहुं, मन बादशाह वठे। हाणे उहा राति हिननि इहो गुज़ारी, ॾेॾर खे कंहिं पाणी वग़ैरह में हिते संभाले हिननि रखियो। सुबुह जॾहिं थी, उहो माण्हू उन ॾेॾर खे खईं सिधो आयो बादशाह वटि। बादशाह जे महल में हाल अहिवाल कया। बादशाह हिन खां पुछा करणु लॻो त मुआणा ॾे ख़बर, हुकम कर, तोखे छा खपे ऐं तूं कहिड़े कम जे लाइ आयो आहीं। मुआणो चवणु लॻो त बादशाह सलामत, हीउ हिकु ॾेॾर फाथो आहे मुंहिंजी रछ में, मुंहिंजी ॼार में, सो ई आउं ॾेॾर खणी आहियां। तमामु वॾो ॾेॾर आहे, अखियूं जूं तमामु चमकीलियूं। जे अगरि तव्हां वठो त मूंखां वठो, तो मूंखे अञा कुझु पैसा ॾेई छॾियो, हीउ ॾेॾर तव्हां रखो, जे अगरि तव्हांखे शौक़ु हुजे। बादशाह ॾिसी सो चवणु लॻो मुआणे खे त मुआणा, तोखे भले इजाज़त, तूं वञ हलियो, बाक़ी हिन ॾेॾर खे आउं छा करियां, ॾेॾर आउं कोन थो वठां।
तोखे मोकले तूं भले हलियो वञ, ॾेॾर खे आऊं छा करियां। सो हाणे बादशाह एतिरो कुझु चयो हिन की माण्हू वरी बि कंधु हेठि करे मायूस थी ऐं उतां वञणु लॻो। एसो त हुन बादशाह जो हिकिड़ो शहज़ादो पुटु हुजे, सो चवणु लॻो उन मुहाणे खे त मुहाणा बीह हिते, इहो ॾेॾर मूंखे वणे थो, इहो ॾेॾर आऊं वठंदसि। सो बादशाह चवणु लॻो शहज़ादे खे त बाबा तूं छा कंदे, पंहिंजे महल में हिकिड़ो तमामु ख़ूबसूरत सुहिणो तलाउ आहे, उन में तरह तरह जूं मच्छियूं आहिनि, तोखे मूं अॻे इहो वठी करे ॾियणु धारे ॾियणु, तूं उनखे रोज़ु ॾिसंदो ऐं कंदो आहीं, तुंहिंजे लाइ उहे ई जाम आहिनि, बाक़ी तूं हिन ॾेॾर खे छा कंदे। शहज़ादो चवणु लॻो पंहिंजे पीउ बादशाह खे त बाबा न, ही ॾेॾर मूंखे तमामु सुहिणो लॻे थो, वणे थो, अखियूं जूं चमकीलियूं, तमामु वॾो ॾेॾर आहे, मूंखे शौक़ु आहे हिन खे आउं वठां थो ऐं उन तलाउ में आउं छॾे ॾींदुसि। सो हीउ मूंखे तमामु वणे थो बाबा, हीउ मूंखे वठी ॾियो। शहज़ादो चवणु लॻो पंहिंजे पीउ बादशाह खे। हाणे बादशाह पंहिंजे पुट खे तमामु जाम भाईंदो हो। बादशाह चवणु लॻो शहज़ादे खे त बाबा चलो ठीकु आहे, जे तोखे ॾेॾर हीउ वणे थो त पोइ हिन मुहाणे खां ई ॾेॾर वठूं था। सो हाणे उहो माण्हू ऐं उहो शहज़ादो, उहो बादशाह सिधो आया उन महल जे ॿाहिरां, हिकिड़ो पासे में हिकिड़ो तलाउ हुजे जेको ठहियलु हुजे, ख़ासि ख़ासि मच्छियूं उन में माना उन बादशाह जूं छॾियलु हुयूं उन शहज़ादे जूं। तो ॾेॾर खणी उन पाणी में उन्हनि हयो। तो शहज़ादो चवणु लॻो त हीउ ॾेॾर तमामु भलो आहे, इहो बि हिते मच्छियुनि सां गॾु हिते ई हुजे, ऐं हुनखे ॾिसंदसि पियो, कंदसि पियो। सो बादशाह उन महिल काफ़ी सारो धन, काफ़ी सारा पैसा खणी उन मुहाणे खे ॾिना। मुहाणे खे बादशाह चवणु लॻो त हीअ मिल्कियत तोखां एतिरी ॾियां पियो, मुंहिंजे शहज़ादे खां मथे कुझु बि कोन्हे, हीअ वञी सॼी ज़िंदगी वञी तूं खा। सो हिते उहो मुहाणो अलाह जा शुक्र अदा करे सो चवणु लॻो बादशाह खे त बादशाह तव्हां जूं महिरबानियूं। हाणे एतिरो को चई माण्हू हलियो वियो। सो हुनखे तमामु जाम पैसो वग़ैरह मिली वियो, सो हलियो वियो पंहिंजे घर। हाणे बादशाह चवणु लॻो शहज़ादे खे, शहज़ादा हाणे हिन ॾेॾर खे पाण पाणी में हणी छॾियो आहे, इन मच्छियुनि सां गॾु हूंदो, इन तलाउ पाण वारे में वेठो आहे हिते, हाणे तूं हल, ॾेॾर भले वेठो हुजे, पाण हलूं महल में। तो शहज़ादो चवणु लॻो पंहिंजे पीउ खे त बाबा ठीकु आहे, तूं हल, आउं हिते अञा वेठो आहियां। शहज़ादो उते ई वेही रहियो। हाणे ॾिसे पियो ॾेॾर कंधु कढियो हिन ॾिसे पियो, अखियूं चिमकनि पियूं। शहज़ादो चवणु लॻो हीउ ॾेॾर केॾो न भलो आहे। हाणे अची हिते राति थी वई। शहज़ादो वरी मोटी आयो पंहिंजे कमरे में, पंहिंजे महल में। सो हाणे खाधो खाइणु लॻो। सो चवणु लॻो त अड़े ॾेॾर खे त खाधो आउं ॾेई कोन आयो आहियां। सो हाणे शहज़ादे कुझु खाधो वग़ैरह खयो हुतां, आयो हुन ॾेॾर वटि, ॾेॾर खे हिते हुते सॾूं करणु लॻो, घणी ॻोल्हणु लॻो, पर ॾेॾर हुजे ई न। सो हाणे उतां मायूस थी ऐं शहज़ादो मोटी आयो, ख़बर ॾेॾर अलाए किॾां वियो हलियो। सो हाणे जॾहिं अची सुबुह थियो, वरी शहज़ादो आयो, अची उन तलाउ ते ॾिसे त उहो ॾेॾर वरी वेठो हुजे, कंधु मथे करियो। हाणे शहज़ादो पियो कचारी करे, उन ॾेॾर सां पियो कचारी करे, कचारी कंदे कंदे सॼो ॾींहुं उते उन शहज़ादे विञायो। अची राति थियण वारी हुजे, शहज़ादो वरी हलियो वियो। हाणे शहज़ादो वरी खाधो खणी आयो ॾेॾर जे लाइ, ॾिसे त उहो राति जो वरी हुजे ई न। शहज़ादो चवणु लॻो ख़बर न आहे हीउ ॾेॾर वञे आख़िर वञे किॾां थो, ॾींहं जो त वेठो आहे, राति जो अलाए किॾां थो वञे। शहज़ादो परेशान थी वियो। शहज़ादो चवणु लॻो त हाणे इन ॾेॾर जी मूंखे जांच करणी पवंदी त हीउ ॾींहं जो आहे, राति जो किॾां थो वञे। सो हाणे ॿिए ॾींहुं उहो शहज़ादो आयो, जॾहिं राति थियण वारी हुजे त हिकु कुंड पासे में लिकी वेही रहियो। हाणे लिकी वेही रहियो त ॾिसे त उहो ॾेॾर पाणी मञा उन तलाउ मञा ॿाहिरि निकितो कप ते। हाणे छा ॾिसे त उन महिल उहो ॾेॾर हिकु सुहिणी छोकिरी हिकिड़ी शहज़ादीअ जे रूप में थी वेली, माना शहज़ादी थी वेली ॾेॾर मञा। शहज़ादे जॾहिं ॾिठो त चवणु लॻो त हल भणिया, ही ॾेॾर मञा हिकिड़ी छोकिरी थी वई, हिकिड़ी शहज़ादी। ॾिसी शहज़ादो हैरत में पहुची वियो। सो हाणे उहा शहज़ादी जॾहिं ॾेॾर मञा उहा शहज़ादी थी, सो हाणे उहा वञणु लॻी कंहिं अहिड़े इलाइक़े में रस्तो वठी निकिरणु लॻी। शहज़ादो चवणु लॻो ॾिसां त सही आख़िर हीअ शहज़ादी वञे त वञे किॾां थी, ॾेॾर मञा छोकिरी थी आहे, शहज़ादी थी आहे, वञे किॾां थी, जो पीछो करियां। हाणे अॻियां उहा शहज़ादी पोयां ही शहज़ादो हाणे हलंदा हलंदा अचनि। हाणे जाम पंधु कयो शहज़ादी, सिधो आहे हिकिड़े झंग में हलंदे हलंदे आई शहज़ादो हिन जे पोयां हुजे। सो हाणे हलंदे हलंदे हिकिड़ो तमामु वॾो घाटो झंग हुजे, उन झंग में हिकिड़ी घार हुजे, हिकिड़ी खंडर माना जॻह हिकिड़ी ठहियलु हुजे खुफ़िया। सो हाणे आई उहा शहज़ादी उन खंडर उन गुफ़ा में डरी वई। शहज़ादो बि उनजे पोयां आयो, उहो बि अंदरि डरी वियो। शहज़ादो वञी कुंड पासे ते लिकी वेही रहियो। शहज़ादी आई, उते हिकिड़ो जादूगर वेठल हुजे, सो खिलणु लॻो ऐं शहज़ादी चवणु लॻो त तूं हाणे अची वई हली, हाणे बाक़ी 5 ॾींहं रहिया आहिनि, पोइ तूं मुंहिंजी थी वेंदे ऐं आउं तोसां शादी कंदसि। फ़िलहालु तूं वेह इन पथर ते त जीअं आउं पढ़ाई करियां। हाणे शहज़ादी सॼी उनजे वस में हुजे जादूगर जे। सो हाणे उहा शहज़ादी उते वेठी, जादूगर लॻो पढ़ाई करणु। शहज़ादे ॾिठो सॼो लकासो, चवणु लॻो त हल भणिया शहज़ादी ॾेॾर मञा शहज़ादी थी, वरी हुतां खां हिते आई, हीअ जादूगर हिकिड़ो आहे ऐं हिते पढ़ाई पियो करे, आख़िर मसइलो छा आहे। तो हाणे शहज़ादे एतिरो कुझु ॾिठो, जादूगर पंहिंजी पढ़ाई मुकमल कई।
सो हाणे छा जादूगर चवणु लॻो वञी शहज़ादी खे त बाक़ी 5 ॾींहं आहिनि पोइ तूं मुंहिंजी थी वेंदे। शहज़ादी कुझु ॻाल्हाए न छा ईअं ई सफ़ा बेवस ऐं लाचार हुजे। सो हाणे उहा शहज़ादी वरी आई वापसी। हाणे शहज़ादो मुंहिंजे पोयां हुजे। शहज़ादे वधी कुझु छेड़छाड़ न कई। तो शहज़ादो चवणु लॻो त आख़िर ॾिसां त सही में कहिड़ो राज़ आहे, कहिड़ी ॻाल्हि आहे। तो हाणे उहा शहज़ादी आई वरी वापसी ॾेॾर थी वेली सिधो उन तलाउ में। शहज़ादो पंहिंजे महल में हलियो वियो। जॾहिं अची सुबुह थियो त शहज़ादो आयो, उहा ॾेॾरी साॻी वेठी हुजे उहा उन पाणी में। सो हाणे उते शहज़ादो चवणु लॻो त मूंखे ख़बर पइजी वई आहे। उन ॾेॾरी खे चवणु लॻो त हाणे तूं ॿुधा त तूं मसइलो छा आहे। तूं शहज़ादी आहीं, मूंखे ख़बर पइजी वई आहे, मूं तोखे ॾिसी वरितो आहे, पर तूं ॾींहं जो ॾेॾरी आहीं, राति जो तूं शहज़ादी थियो वञे हली। हाणे तूं पंहिंजे असुली रूप में अचु या तूं मूं वटि अचु या मूंखे ॿुधा छा मसइलो आहे तोसां, तुंहिंजी मदद करणु चाहियां त तोखे जेका बि तकलीफ़ परेशानी हूंदी तुंहिंजो मसइले जो हल आऊं कढंदुसि। सो हाणे उहा शहज़ादी ॾेॾर थियली। उहो ॾेॾर टुप ॾेई ॿाहिरि अची निकितो। सो ॻाल्हाइणु लॻो इन शहज़ादे सां। उहा ॾेॾरी ॻाल्हाइणु लॻी। सो ॾेॾरी चवणु लॻी त दरअसल मुंहिंजी बि हिकु वॾी कहाणी आहे ऐं जेकर सची तूं मुंहिंजी मदद करींदे पोइ तूं मुंहिंजी मदद कर। शहज़ादो चवणु लॻो त हा तुंहिंजी मदद कंदुसि, आख़िर मूंखे ॿुधा त मसइलो छा आहे। सो हाणे शहज़ादी चवणु लॻी त दरअसल ॻाल्हि इहा आहे, कंहिं मुल्क जे बादशाह जी धीउ ऐं शहज़ादी आहियां। मूंसां गॾु 2 सहेलियूं मुंहिंजियूं हुयूं, तमामु सुहिणियूं सुठियूं सहेलियूं ऐं असीं ईअं घुमण जे लाइ निकितासीं उतां। सो घुमंदे घुमंदे कंहिं अहिड़ी जॻह ते आयासीं, हिकिड़ी नदी तमामु सुहिणी सुठी पाणी जी वही पिए, खुलो मैदान हुजे। सो हाणे मूंसां गॾु जेके 2 सहेलियूं हुयूं उहे बि गॾु हुजनि। हाणे मूं चयो त हिन पाणी में विझिजे, पाणी तमामु सुहिणो ख़ूबसूरत ऐं पाणी मूंखे वणंदो हो त विझिजे। सो सहेलियूं 2 चवणु लॻियूं त भले पाण विझूं था हिन पाणी में। पोइ मूं मना कयो त हिते मैदान तमामु खुलो लॻो पियो आहे ऐं हिते विझणु सही कोन्हे, कपिड़ा वग़ैरह लाहे हेॾां विझंदासीं त मज़ो कोन्हे। सो हिते उहे 2 सहेलियूं जेके मुंहिंजियूं दोस्त जेके आहिनि से चवणु लॻियूं त न विझूं था, हिते केर बि कोन्हे। सो असीं ईअं ई कुझु कपिड़ा असांजा पातल हुआ, कुझु कपिड़ा असां ॿाहिरि लाथासीं उते। सो असीं पाणी में डरियासीं, विझणु लॻासीं। सो बदकिस्मत सां उहो जादूगर अची उतां लंघियो, उहो मटियो, उन ॾिसी वरितो, उहो मूं ते थी पियो आशिक़, मूं ते मरणु लॻो, मूंखे चाहणु लॻो ऐं उहो चवणु लॻो त हिन सां आउं शादी कंदसि। शहज़ादी तमामु सुहिणी ऐं ख़ूबसूरत आहे। सो हाणे असां बि उन महिल वेंतियूं थी पिए। जादूगर उते ॾिसी पियो सॼो असां वारो लका। सो हाणे उन महिल उहे 2 मुंहिंजियूं जेके सहेलियूं हुयूं से निकितियूं ॿाहिरि कप ते। सो चवणु लॻियूं त तोखे असीं तुंहिंजा कपिड़ा उछिरे था ॾियूं, सो तूं शहज़ादी आहीं, तूं पाजी हिते ई पोइ ॿाहिरि निकिरजांइ। सो हाणे 2 सहेलियूं मुंहिंजियूं जीअं ॿाहिरि निकितियूं कप ते, तो कपिड़ा खणी मूंखे ॾियण वारियूं हुयूं त उन महिल जादूगर खे मुंहिंजी सहेलियुनि ॾिसी वरितो। सो चवणु लॻियूं त तूं केरु आहीं ऐं हिते छा थो करीं, हलियो वञे हितां। सो जादूगर चवणु लॻो त आऊं जादूगर आहियां ऐं हिन शहज़ादी खे चाहियां थो। शहज़ादी तमामु सुहिणी ऐं ख़ूबसूरत आहे ऐं हिन सां आउं शादी कंदसि। सो हाणे मुंहिंजियूं 2 सहेलियूं चवणु लॻियूं उन जादूगर खे त तुंहिंजो दिमाग़ु ख़राबु थियो आहे, छा तूं चवीं थो, हीअ बादशाह जी धीउ शहज़ादी आहे, असीं बादशाह खे चवंदासीं तोसां अहिड़ा कम कंदो जो तूं यादि कंदे, हलियो वञे हितां न त असांखां पादर खाईंदे। सो मुंहिंजियूं सहेलियुनि ॿिन्हिनि घटि वधि उन जादूगर खे चयो। तो जादूगर खे तमामु जाम कावड़ चढ़ी हुई। सो चवणु लॻो त अव्हांखे पहिरीं आउं उॾारियां, पोइ आउं हिन शहज़ादी खे ॾिसां थो। सो जादूगर उन महिल पंहिंजे जादू सां उन ॿिन्ही मुंहिंजी सहेलियुनि खे पखी बणाए छॾियो। हाणे 2 पखी थी ऐं उन महिल उॾरी वियूं। जादूगर उन्हनि खे पखी बणाए छॾियो। हाणे मूं हिते कई घणी घोड़ा मूं चयो जादूगर खे त मुंहिंजी 2 सहेलियुनि खे छॾे ॾे। तो उनखे पखी बणाए छॾियो आहे, उनखे वापसी असुली रूप में आण। सो हिते जादूगर खे मूं घणी कुझु चयो। सो जादूगर चवणु लॻो त चलो ठीकु है, उन्हनि खे आउं असुली रूप में आणियां थो, सही करियां थो, पर तूं मूंसां शादी कर, तूं मुंहिंजी ज़ाल थी। सो हिते मूं इनकार कयो। मूं चयो त आउं शादी तोसां कोन कंदसि, भले कुझु बि थी पवे। सो हिते उहो चवणु लॻो मूंखे जादूगर त हाणे पाणी तोखे तमामु जाम वणे थो, तोखे विझण जो शौक़ु आहे, तोखे 10 सालनि जे लाइ आउं ॾेॾर बणाए थो छॾियां, तूं पाणी में ई हूंदे ऐं डेली राति जो तूं मूं वटि ईंदे, तोते आउं पढ़ाई कंदसि, 10 सालनि ताईं आउं तोते पढ़ाई कंदसि, पोइ तूं मुंहिंजी थी वेंदे, भले छा बि कंदे, कुझु बि कोन थींदे, तूं मूंसां ई शादी कंदे। सो उन जादू हणी मूंखे ॾेॾर बणाए छॾियो ऐं 10 सालनि जे लाइ आउं ॾेॾर थी वियुसि। हाणे डेली राति जो उहो जादूगर उते वेठो आहे उन जॻह में। सो उते मूंखे घुराईंदो आहे, आउं उते ईंदी आहियां, सो मूं ते पढ़ाई कंदो आहे। बाक़ी 5 ॾींहं रहिया आहिनि 10 साल मुकमल थियणी, ऐं 10 साल खां वठी ॾेॾर लॻी पई आहियां। सो उन ॾींहुं इहो आउं उन मुहाणे जे रछ में अची वियुसि। सो बदकिस्मती सां मुहाणे जे रछ में अची वियुसि। सो मुहाणो मूंखां झले खणी अची हिते आयो। हाणे आउं तो वटि तुंहिंजे तलाउ में वेठी आहियां। हाणे जादूगर हिकु रॿड़ जी गुॾी, हिकिड़ो बुतो ठाहे छॾियो आहे मुंहिंजो।
तो डेली राति जो उहो अॻियां रखी हुन ते पढ़ाई कंदो आहे। आउं जे वस में थियो वञा ऐं उतां ईंदी आहियां, उन पाणी मञा निकिरंदी आहियां, पंहिंजे असुली रूप में ईंदी आहियां, पोइ वेंदी आहियां उन जादूगर वटि। हाणे उहा भूती जेका आहे, जेको ठहियलु आहे, जेका गुॾी ठहियलु आहे रॿड़ जी, उहा मुंहिंजी ठहियलु आहे। सो हाणे इन जे करे आउं लाचार ऐं मजबूर आहियां। सो हाणे उन महिल उन ते पढ़ाई कंदो आहे। सो आउं हितां वेंदी आहियां उन वटि। हिकिड़ो त मूंखे उन ॾेढर बणाए छॾियो आहे। मुंहिंजी इहा कहाणी अथई, सॼा कम उन जादूगर जा अथई। तो हिते शहज़ादो चवणु लॻो त पोइ इन जादूगर खे आउं सबक़ु सेखारींदसि ऐं इहो मूंखां किॾां वेंदो, आउं इनखे पूरो करे छॾंदसि। सो हिते उहा शहज़ादी चवणु लॻी उन शहज़ादे खे त तूं उन जादूगर सां मुक़ाबिलो करे न सघंदे, हू तमामु ताक़तनि में ज़ोर जाम आहे, तोखे ॿिए कंहिंजी मदद वठणी पवंदी, बाक़ी ईअं थी नथो सघे, तूं सां मुक़ाबिलो करे कोन सघंदे। सो हिते शहज़ादो चवणु लॻो उन शहज़ादी खे त पोइ तूं ॿुधा आउं कीअं करियां ऐं तोखे उन मज़ा कीअं छॾायां। हाणे शहज़ादी चवणु लॻी उन शहज़ादे खे त हाणे हीअं कर, मुंहिंजी जेका रॿड़ जी गुॾी थियल आहे उन वटि ठाहियल आहे, अॻियां उन ते पढ़ाई कंदो आहे। सो हाणे रॿड़ जी गुॾी में हर शइ आहे। जेकर इहा रॿड़ जी गुॾी खणी केरु टांडे में साड़े त इहे ताक़तूं माना जेके आहिनि मूं ते थियल आहे, इल्मु जेको थियल आहे, जादू थियल आहे, सो ख़तमु थी वेंदो ऐं आउं सही थी वेंदसि। ऐं जेके ॿ सहेलियूं मुंहिंजियूं जेके आहिनि से बि सही थी वेंदियूं हलियूं, जेके पखी थियल आहिनि। पर हाणे उहो तूं हिकिड़ो कमु नथो करे सघीं, उहो जादूगर वटि आहे, उहा रॿड़ जी गुॾी, उहो भूत आहे। सो तूं हिते विझे त हू जादूगर आहे, जादू बि करे सघे थो, कुझु बि करे सघे थो। आउं त अॻे ई लोह लॻी पई आहियां, वरी तूं बि अज़ाब में किथे फासी वेंदे हलियो। सो शहज़ादो चवणु लॻो त पोइ हाणे आउं कीअं करियां। सो शहज़ादी चवणु लॻी तूं हीअं कर, फिलाणे हंधि फिलाणे झंग में हलियो वञु, मुंहिंजियूं ॿ सहेलियूं उते हूंदियूं, उहे पखी थियल आहिनि, तोखे आउं नाला उन्हनि जा आउं ॿुधायां थी, उन नालनि सां उन में झंग में जेको तूं सॾु कजांइ, हू पाणे ईंदियूं उते। पोइ तूं उन्हनि खे इहा सॼी ॻाल्हि मुंहिंजी सम्झाए। सो उहे वेंदियूं उन जादूगर वटि। सो जादूगर जो ॾस पतो बि उन्हनि खे तूं ॾिजां, उहे पखी थियल आहिनि। सो अंदरि वेंदियूं, पाणे रॿड़ जी गुॾी जेका आहे, सो जेका मुंहिंजी ठहियल आहे, सो उनखे झव ॾेई पाणे खणंदियूं ॿाहिरि। तूं ईअं कर। तो शहज़ादो चवणु लॻो चलो ठीकु आहे। सो हाणे शहज़ादो ॾस पतो वठी उन शहज़ादी खां सो निकितो आहे उन झंग में। सो अची उन नालनि में सॾु करणु लॻो त पर किथे बि उहे सहेलियूं इन वारियूं जेके पखी थियलियूं से न मिलियूं। सो हाणे नेठि सुबुह खां वठी शाम थियण वारी हुजे, सो हेॾां होॾां घणी ॾिठई त हिते हिकु छोकिरी जो आवाज़ु हिनखे आयो त केरु मदद करे त मुंहिंजी भेण खे केरु खणियो पियो वञे। शहज़ादो जॾहिं इहो आवाज़ु ॿुधो त शहज़ादो डोड़ंदो आयो, ॾिसे त उहो आवाज़ु उन पखी जो हुजे जेको छोकिरी जे आवाज़ में ॻाल्हाए पई। शहज़ादो चवणु लॻो त शायदि हीउ पखी उहो ई आहे जंहिंखे माना मूंखे शहज़ादी जेको चयो हो मूंखे। सो लॻे थो त हीउ जेको चवे पई। सो पुछा करणु लॻो त छा थियो तोसां, ख़ैरु आहे तोसां। सो हिते उहा पखी जेको चवणु लॻी, उहा छोकिरी जेका सहेली शहज़ादीअ सां चवणु लॻी त मुंहिंजी भेण हिकिड़ी मूं वांगुरु ई पखी आहे, मुंहिंजी भेण उनखे हिकिड़ो शिकारी झलियो खणे पियो वञे, उनखे मारे छॾींदो। शहज़ादो चवणु लॻो तूं परेशान न थी, तूं मूंखे वठी हलो उन शिकारी वटि, ऐं पाणे तूं शिकारी खां तुंहिंजी भेण छॾायां। सो हाणे अॻियां उहा सहेली शहज़ादी वारी जेका पखी थियली उहा थी, पोइ अञा शहज़ादो हुजे, हणंदे हणंदे आया उन शिकारी वटि। हाणे शहज़ादो चवणु लॻो उन शिकारी खे त इन पखी मञा हथु कढु, तोखे आउं इनाम जाम ॾींदुसि, पैसा तोखां हींअर ॾियां थो, हथु कढ। जेकर न हथु कढई त तोखे आउं मारे छॾींदुसि। आउं हिन बादशाह जो पुटु शहज़ादो आहियां। शिकारी जॾहिं एतिरो ॿुधो त शिकारी चवणु लॻो त बादशाह जो पुटु शहज़ादो, ई मूंखे माफ़ु कर, मूंखां ग़लती थी वेली, हीअ वठि पखी आयो तोखे। शहज़ादे उनखे पैसा ॾिना, इनाम ॾिनई। सो हू त थियो रवानो। सो हाणे शहज़ादो उन ॿिन्ही पखियुनि खे थोरो अॻियां वठी आयो। सो हाणे उहे ॿई छोकिरियूं हुजनि, उहे सहेलियूं पाण में भेणूं हुजनि, सो ॻाल्हाइण लॻियूं शहज़ादे सां, चवणु लॻियूं त तुंहिंजी महिरबानी, तूं असांखे जान बचाए असांखे छॾाई। सो हाणे त शहज़ादो चवणु लॻो त छा फिलाणे ही नाला जेके आहिनि से तव्हांजा आहिनि। सो उहे ॿई चवणु लॻियूं त हा, नाला ई असांजा आहिनि। त शहज़ादो चवणु लॻो त फिलाणी शहज़ादी आहे। हाणे हुनजे बारे में सॼी ॻाल्हि करे उन ॿिन्ही सहेलियुनि खे, शहज़ादी जी सहेलियुनि खे हिन ॿुधायो शहज़ादे। सो चवणु लॻियूं त हा बिल्कुलु, असांखे इहे जादूगर पखी बणाए छॾियो ऐं उन शहज़ादी खे पोइ ॾेढर बणाए छॾियो हूंदो। त सॼी ॻाल्हि करे ॿुधाई। त शहज़ादो चवणु लॻो त हाणे हीउ कमु मां करिणो, उन जादूगर खां उहो भूतो जेको रॿड़ जो ठहियलु आहे, जेको शहज़ादी जो ठहियलु आहे, उहो मूंखे उतां आणणो पवंदो, उहो आउं साड़ींदुसि ऐं उहो शहज़ादी जो जेको आहे सो असरु बसरु ख़तमु थी वेंदो, जादूगर खे आउं मारे छॾींदुसि ऐं अमी बि सही थी वेंदियूं। सो हाणे उहे ॿई छोकिरियूं चवणु लॻियूं, पखी थियलियूं, सो चवणु लॻियूं त भले ठीकु आहे, असांखे जादूगर जो ॾस पतो ॾेई किथे वेठल आहे। सो हाणे शहज़ादो चवणु लॻो त चलो ठीकु आहे, मूंखे ॾस पतो ॾियां थो। हाणे शहज़ादो उन ॿिन्ही खे वठी आयो उन जॻह ते ऐं चवणु लॻो त हीअ जादूगर जी जॻह आहे, आउं फिलाणे हंधि वञा थो, हिकिड़ो टांडे जो वॾो मच ॿारे उते वेहां थो ऐं अमी इहो भूतो खणी अचो जल्दी ऐं झव ॾेई उतां हिनखे पाण साड़ियूं। सो हाणे ॿई पखी
छोकिरियूं उहे अंदरि वियूं, ॾिसनि त उहो भूतो पियो हुजे, जादूगर अखियूं पूरियूं पढ़ाई पियो करे। तो हाणे हिन ॾिठो इहो भूतो पियो, हीउ माना आयूं हुते झऊ ॾेई ऐं उन भूते खे खणी ऐं जेको शहज़ादी जो ठहियलु हुजे रबड़ जो खणी ॿाहिरि जी निकितियूं। तो हिते जादूगर जागी पियो, जादूगर चवणु लॻो त हीउ कंहिं खस कई आहे, शहज़ादी जो जेको भूतो ठहियलु आहे 10 सालनि जी महिनत मुंहिंजी थी वञे। तो हाणे जादूगर उन महिल पंहिंजे जादू जे ज़रिए ॾिसी वरितो ऐं चवणु लॻो त हीअ 2 छोकिरियूं जंहिंखे मूं पखी बनाए छॾियो, जेके शहज़ादी सां गॾु हुयूं, हाणे हिननि खे मौत पियो खणे, हिननि खे आउं न छॾींदसि। जादूगर पंहिंजे इल्म जे ज़रिए अची उते पुॻो। तो हाणे हीअ 2 भूतो खणे पियो वञनि। हिते जादूगर पंहिंजो जादू हयो त हिकिड़ी उहा छोकिरी आहे पखी थेले सां वञी हेठि किरी, लक्ष्मी थी वेली, उहो भूतो वञी हेठि किरियो। सो हाणे एतिरे टाइम में यकदमि वरी ॿी जेका आहे सो उन भूतो खयो, उहा बि उॾण लॻी। हाणे थोरो अॻियां मच ॿरंदो पियो। हाणे जीअं उन मच ते उहो भूतो उछलण वारी हुई रबड़ जो, उन शहज़ादी जो, त एतिरे टाइम में जादूगर वरी उन ते वार कयो, उहा बि वञी लक्ष्मी थी हेठि किरी। भूतो टांडे में न किरियो, बाहि में कोन किरियो। त हाणे एतिरे टाइम में उहो शहज़ादो पुॼी वियो। शहज़ादे छा कयो, भूतो खणी हयो उन बाहि जे मच में। हाणे उन महिल उहो भूतो सड़ी ख़तमु थियो। शहज़ादी ॾेढरी मञा सही रूप में अची वई, असली रूप में अची वई, सही थी वेली। सो उहा बि अची उते पुॻी ऐं उहे 2 छोकिरियूं जेके पखी थियल हुयूं, उहे बि सही सलामत थियूं शहज़ादी जूं साहेड़ियूं। सो उहे बि उते हुजनि। शहज़ादे उन महिल उहा तलवार कढी। जादूगर चवणु लॻो त मुंहिंजी 10 साल जी महिनत जेका थियल हुई सा अवां मुंहिंजी ख़तमु करे छॾी। तो हिते उहो शहज़ादो चवणु लॻो जादूगर खे त हाणे तुंहिंजो अंत अची वियो आहे, हाणे आख़िरी घड़ी आहे तुंहिंजी। शहज़ादे छा कयो, उन तलवार सां उन जादूगर जी सिसी लाहे छॾी। जादूगर थियो पूरो। सो हाणे शहज़ादो चवणु लॻो उन शहज़ादी खे त हाणे हल तोखे तुंहिंजी बादशाही में छॾे अचां, तूं भले वञ उते तुंहिंजी बादशाही में रह। सो हिते उहा शहज़ादी चवणु लॻी त न, आउं पंहिंजी बादशाही में कोन वेंदसि, आउं हिते हाणे तोसां ई शादी कंदसि, पाण 2 शादी कंदासीं। सो हाणे नेठि शहज़ादो ऐं उहा शहज़ादी, हाणे उहे 2 सहेलियूं शहज़ादी जूं, उहे उतां 4 ॼणा आया हलंदे हलंदे सिधो अची महल में पुॻा उन शहज़ादे जे। तो हाणे बादशाह बि उन शहज़ादे जो पीउ हुजे उते। तो हाणे शहज़ादे सॼी ॻाल्हि करे पंहिंजे पीउ बादशाह खे ॿुधाई। सो बादशाह चवणु लॻो शहज़ादे खे त तूं कंधार बहादुर मुड़ुसु ऐं तो भलो कमु कयो ऐं ॾिस कीअं मां कीअं थी हलियो, उहो ॾेॾर मुहाणो पाण वटि खणी आयो ऐं ॾेॾर तो वरितो, मूं त वरितो ई कोन थे, तोखे शौक़ु थियो तो वरितो। सो हीअ तुंहिंजे नसीब में आहे शहज़ादी लिखियलु हुई ऐं तुंहिंजो ई ऐं शहज़ादी जो जोड़ अलाह साईं मथे ठाहे छॾियो हो। हाणे अव्हां जी ॿिन्हिनि जी शादी था करायूं। सो हाणे ॾिठो उन शहज़ादे ऐं उन शहज़ादी जी थी वई शादी। सो हसी ख़ुशी सां उते रहणु लॻा। सो दोस्तो हीअ कहाणी पंहिंजी पुॼाणी ते पुॻी। उमेद आहे त हीअ कहाणी तव्हांखे पसंदि आई हूंदी। वरी हाज़िर थींदासीं नई कहाणी सां गॾु। मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा। जिते हुजो आबाद हुजो। अल्लाह हाफ़िज़।